नाज़रीन, सोबोदेरो खां ख़बर शामिल कयूं पिया। ज़हूर हुसैन जामड़ो जी रिपोर्ट मुताबिक़ सोबोदेरो लॻ ॻोठ हमीर मंगणे जो, ॻोठ ईदल मंगणे जो, ॻोठ आरब मंगणे जो, ॻोठ कंबीर मंगणे जो, ॻोठ गुलाम मोहम्मद मंगणे जो, ॻोठ अब्दुल करीम मंगणे जो, ॻोठ इमाम बख्श मंगणे जो जे रहवासियुनि गुलाम असगर, मंजूर, मोहम्मद परियल, मारूफ, हमीर, नाज़िम, अब्दुल हमीद, नाज़ण, मोहम्मद मूसा, असलम, अब्दुल सत्तार, इमाम बख्श, शमन अली ऐं साहब मंगणे जो वारनि एहतिजाजी मुज़ाहिरो कयो। मुतासिरनि चयो त बरसाति सबबि असांजो अल्लाह ताला तबाह थी वियो आहे। बाक़ी रहियल कसर इमाम शाख ऐं सोभा शाख में पयल घारनि सबबि असां मिसकीननि जा घर ड्रही पट पइजी विया आहिनि ऐं फ़सुल तबाह थी चुका आहिनि। घारनि जो पाणी गुज़िरियल 8 ॾींहंनि खां हली रहियो आहे। पाणी खे रोकण लाइ रहियल घर बचाइण लाइ राति ॾींहुं ट्रैक्टर ट्राली हलराए असां मिसकीननि जी अॼु ॾींहं ताईं हुकूमत ऐं चूंडियल नुमाइंदनि सार न लधी आहे ऐं न ई वरी कुझु मिलियो आहे। असां पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी, पीपी MNA सैयद जावेद अली शाह, MPA सैयद अहमद रज़ा शाह, अल मारूफ प्यार अली शाह जीलानी, पीपी तालके सोबेदोरे जो सदर एजाज़ अहमद खोड़ो खे ख़ुदा जो वास्तो आहे त असां मिसकिननि जी सार लधी वञे ऐं इमाम शाख ऐं सोभा शाख जा घारा बंदि कराया वञनि, असांखे वधीक तबाह थियण खां बचायो वञे। चक्कर वारे असांजा रहवासी आहियूं। असां ॻोठ हमीर मंगणे जो, ईदल मंगणे जो, मोहम्मद आरब मंगणे जो, कंबीर मंगणे जो, गुलाम मोहम्मद मंगणे जो, मोहम्मद हसन मंगणे जो। असां साईं जन खे वॾो वज़ीर सैयद मुराद अली शाह खे अपील था कयूं त असां जेके बारिश में असांजा जानी नुक़सान थिया, माली नुक़सान थिया, फसल तबाह थी आहे, घर ड्रही आहे, हाणे असांखे वरी जेको हिते पाणी आहे इमाम शाख जो, सोभा शाख जो, उन्हनि में खंड था पवनि। हीअ पाणी आहे जेको असांजे घरनि खे तबाह थो पियो करे। असां पंहिंजी मदद पाण ट्रैक्टर हिते जेको आहे न हलायूं पिया, पंहिंजे घरनि खे बचायूं पिया, पंहिंजे बचड़नि खे बचायूं पिया। साईं मुराद अली शाह खे अपील था कयूं, बिलावल भुट्टो खे अपील था कयूं त असांजी का मदद कई वञे ऐं एजाज़ खोड़े खे अपील था कयूं। असांजी झोली था झलियूं, क़ुरान जो वास्तो अथई, असांजे नंढड़नि बच्चनि जो वास्तो अथई, असांजी का मदद कर, वाहर कर। असांखे सोभा शाख जे पाणी ऐं इमाम शाख जे पाणी खंड ने असांजा घर तबाह त कया आहिनि, पर हीअ जेको आहे न हेतिरो पाणी अची वियो आहे, को बि असां वटि हली न आयो आहे त छा चकर आहे, छा ॻाल्हि आहे। असां एजाज़ अहमद खोड़े खे अपील था कयूं त असांजी मदद कई वञे। असांजे हे जेको आहे न इमाम शाख जो पाणी ऐं सोभा शाख जो पाणी बंदि करायो वञे कहिड़े बि तरीक़े, ऐं असांजी वाहर कई वञे ऐं झोलियूं अथसि, पंहिंजे बचड़नि जो वास्तो अथसि, असांजी मदद कई वञे। असांजा ॻोठ तबाह था थियनि हिन पाणी सां। जेकॾहिं असांजो जेका न अपील ॿुधे थो त हींअर जो हींअर असां वटि पहुचे ऐं असांजी मदद कई वञे।